आबादगार दुश्मन हर दस्तूर सुप्रीम कोर्ट के फैसलों ते सुप्रीम कोर्ट के फैसलों ते सुप्रीम कोर्ट के फैसलों ते सुप्रीम कोर्ट के भारी दुश्मन हर दस्तूर आबादगार दुश्मन हर दस्तूर दरायत दुश्मन हर दस्तूर दरायत दुश्मन हर दस्तूर सुप्रीम कोर्ट के फैसलों ते सुप्रीम कोर्ट के फैसलों ते साईं मां रज़ा मोहम्मद चांडियो चेयरमैन सिंध ग्रोवर्स ऑर्गेनाइजेशन असांजी तंज़ीम जेका सिंध जे नंढे आबादगार ऐं विचोले दर्जे जे आबादगारनि जे हक़नि जे तहफ़ुज़ जे लाइ पंहिंजो रोल प्ले करे थी। ही मामिलो आहे जेको शुगर मिल मालिकान ऐं आबादगारनि जे विच जो मामिलो आहे। ही ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे आबादगारनि ऐं ज़िले शहीद बेनज़ीराबाद में क़ाइमु 4 शुगर मिलनि जंहिंमें हबीब शुगर मिल, अलनूर शुगर मिल, बांदी शुगर मिल ऐं सकरन शुगर मिल जो मामिलो इहो आहे त ज़िले जे इन्हनि 4 शुगर मिलनि ॾांहुं हिन ई ज़िले जे आबादगारनि जा 22 अरब रुपया बक़ाया जाता जंहिंजो हाई कोर्ट ऑफ सिंध सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान आबादगारनि जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे। उन खां पोइ कैन कमिश्नर जेको कमंद जे आबादगारनि ऐं शुगर मिल मालिकान जे विच ते पंहिंजो रोल प्ले कंदो आहे सिंध गवर्नमेंट जो नुमाइंदो आहे हिकिड़ो, उन जा लेटर इशू थिया आहिनि शुगर मिल मालिकान ॾे त बाबा ही सुप्रीम कोर्ट जा ऑर्डर त तव्हां तमामु आबादगारनि खे पंहिंजी पेमेंट कयो। हाणे इहो आहे त ही शुगर मिल मालिकान उन फ़ैसिले खे बि मञण जे लाइ तयारु न आहिनि। सुप्रीम कोर्ट हाणे जॾहिं मुल्क जो वॾे खां वॾो इंसाफ़ कंदड़ इदारो सुप्रीम कोर्ट आहे, उन जे फ़ैसिले ते जॾहिं अमल नथो थिए त पोइ असां बेपोच ऐं बेसहारा आबादगारनि वटि सवाइ एहतजाज जे ॿियो को रस्तो कोन थो बचे। उन करे ही असां वेठा आहियूं। पहिरियां त 10 अगस्त ते असां कराची प्रेस क्लब ते हिकिड़ो वॾो एहतजाज रिकॉर्ड करायो। पोइ हिते हबीब शुगर मिल ते नवाब शाह शहर जे विच में जेका क़ाइमु आहे उन में आबादगार 8 तारीख़ खां मतिलबु अॼु 3 ॾींहं आहे असांखे हिते आबादगार वेठा आहिनि हिन गेट ते, हबीब शुगर मिल जे गेट ते। पर तजुब जी ॻाल्हि इहा आहे त ही शुगर मिल अंदरि इंतिज़ामिया वेठी आहे, मालिकान वेठा आहिनि, 5 नेसनि जे बंगलनि में रहिया पिया आहिनि, पर इन्हनि 3 ॾींहंनि जे दौरान हिते लड़ी कोन आया आहिनि त बाबा आख़िर तव्हांजो छा मामिलो आहे या हिन खे हल कयूं था या नथा कयूं, मतिलबु का ॻाल्हि कोन्हे। ॿिए पासे जेका असांजी ज़िले जी इंतिज़ामिया आहे या सिंध सरकार आहे उन्हनि जे कन ते ॼण जू ई नथी चुरे त कोई हेॾो वॾो हज़ारे आबादगारनि जो मामिलो आहे। इन करे असां हाणे त अपीलूं करे करे थकिजी पिया आहियूं ऐं सम्झूं पिया त असांजे अपील करण मां को उन्हनि खे असांखे फ़ाइदो कोन्हे, न को का अहिड़ी शइ ॿुधण वारा ई आहिनि। उन करे असां ही रस्तो वरितो आहे। असां हबीब शुगर मिल जे गेट ते वेठा आहियूं 3 ॾींहंनि खां ऐं वेठा ई रहंदासीं जेसि ताईं ही असांजा मामला हल नथा कनि। बाक़ी इहा शइ आहे त असां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां, ऑनरेबल हाई कोर्ट ऑफ सिंध खां, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे अपील कयूं था त हू पंहिंजे ई ॾिनल फ़ैसिले ते नज़रसानी करे ऐं उनखे इम्प्लीमेंट कराइण जे लाइ पाण मुरादो नोटिस वठी जेके हज़ारे आबादगारनि जो मुआशी क़तलाम थिए पियो उन जो महिरबानी करे असांजो मामिलो हल करायो वञे ऐं पंहिंजे ई ऑर्डर ते अमल करायो वञे। ॾिनो आहे मां ज़ातियो ॾाहिरी आहियां, वेठल सोनरी फार्म में आहे। असांजो गनू आहे, असां जा वई दौर कोडी मूंखे ख़बर आहे गनू जी खणंदा पिया आहिनि। ऐं अॼु असांखे 3 ॾींहं हिते वेठे ते को बि ज़िले जी इंतिज़ाम कान आई आहे ऐं जे कोर्ट नोटिस थी कढे त वारो को घर ठाहियो त पुलिस वञी उते थी पहुचे, क़ुरान खे कान थी मञे, मस्जिदनि खे बि ठाहे थी, वरी नोटिस कढे थी त ॿेलो खातो ख़ाली कयो। एतिरी पुलिस थी वञे ओॾांहुं ॼण इंडिया ऐं पाकिस्तान जी जंग लॻी आहे ऐं हिते को बि ऑफिसर ज़िले जो न आयो आहे। छो जो हुनखे बच्चा पढ़ाइणा हिते न, इस्लामाबाद 12 कॉलेज खुलिया आहिनि उते बच्चा पढ़ाइणा, डीसो खे बच्चा पढ़ाइणा आहिनि, SP खे बच्चा पढ़ाइणा आहिनि। हिते को छो असां ग़रीब हुनखे ॾींदासीं छा? असां त चाह बि हुनखे कोन था करे सघूं। इन SP खे चवणा, इन डीसो खे चवणा त तूं अमल करा नी, बाक़ी छा जो कई हाणे कलमूं था पढ़नि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। जे मुस्लमान आहिनि त अचनि कलमूं पढ़नि त असां मुस्लमान आहियूं त असां हक़ वठी जे कलमूं नथा पढ़नि इहे मां दावा था थो चयो हिते अची रुगो राम राम कनि त असां धड़ूं पटियूं था। इन ऑफिसरनि खे जा हिते राम राम जे कनि
मां कलमू पढ़ां तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबी साईं जा उम्मती आहिनि सचा अचनि हिते जे हक़ असांखे आहे त वठी अचनि जे न आहे त अचनि को सिर्फ़ु वेठी राम राम कनि असां हथ कढिया जीअं सिंध जीअं ही ग़रीब मां ऐं पलांत कराई पिणस एहसान छा मो नंढो ख़बर आहे मूंखे अचे थो वज़ीर अला हो ऐं हिन में इहा बि हिमत कान्हे जो सिंध नोटिस वठे छाजे करे गुॾो ठहियल आहे ऐं सिंध जी हुकूमत सिंधी न रही आहे पीपुल्स पार्टी न रही आहे न को पीपुल्स पार्टी रहंदी छो भुट्टा शहीद जा जे सिंध खे गैरत आहे वोट ॾियनि त शहीद मुर्तज़ा भुट्टे जे पुट खे वोट ॾियनि छो हाणे शहीद लाबी ख़तम थी वई हिन खे पहिरें नंबर में त मां अंग्रेज़नि में शादी कयां थो तव्हां उहा ॿुधायो त मुंहिंजो पुटु सॾिबो न ॾाहिर सॾिबो या अंग्रेज़ सॾिबो अंग्रेज़ ॾाहिर सॾिबो नी हाणे हिन शादी कई हीअ ज़लदा इहो भुट्टो न आहे सिधो ज़लदारी आहे नोटिस न वरितो आहे बाक़ी साईं इमरान ख़ान लाइ वारो कर ॿलाट पिया बंदि हाणे इहा ख़बर कान अथसि बेदो इहो खपंदो आहे नाले सां बेदो नाले सां खपंदो आहे नी जे किलो घणे ईंदो आहे यार हेर था ही पाकिस्तान जा हुकुमरान था थियनि ॿुधी मां चवां त मां के ज़हर ॾियो त मां ज़हर खां जाए घासले न बाहि ॾियां पाण खे जहिड़ी असांजी सिंध जी हुकुमरानी हली आहे ॿुधी जीअं सिंध जीअं असांजो अवाम जे गैरत आहे अवाम खे त सही ज़ुल्फ़कार अली उनजे मुरी मुर्तज़ा भुट्टे ज़ुल्फ़कार सीनियर खे चूंडी अञा भुट्टे ज़ुल्फ़कार पीपुल्स पार्टी ख़तम न थी आहे उहो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो अवाम न ख़तम थियो उनजो आहे नसुल छो था मरनि ही जागीरदार आहिनि जागीरदार रहंदा मिलूं हिन जूं घणियूं आहिनि सदर अस्पताल ॾाढी घणियूं आहिनि पोइ उतां केरु बि हुकूमत कोन थो मञे जेको बि गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए थो उन ते छा थी चए पुलिस थी वञे उन जे क़ौम में हिकिड़ो माण्हू छॾियो थो वञे अदा मां त कुझु कोन थो आहियां मैं त कुझु न करे सघां मां जे ॿुधी नी मां मुनाफ़िक़ हुजां त मूंसां हुजूम हुजां मां मुनाफ़िक़ हुजां त मूंसां हुजूम हुजां पर मां मुनाफ़िक़ न आहियां त इन करे अकेलो आहियां साईं मां त सम्झां थो त मुस्लमान ई कोन मां कलूं भर तव्हां सां ॻाल्हि कया या मीडिया ते पुॼायो मुस्लमान हुजनि हा मुस्लमान ई हमदर्दी कंदो आहे पर उते जेके हिंदुस्तान में इहे वाणिया आहिनि उहे मुस्लमान जी ॻाल्हि ॿुधी हुनजी हमदर्दी ॻाल्हि त को बि न आयो आहे छो कुते जा ॿसण कोन थो ॻाल्हाए मीडिया जे साम्हूं ही एसिन में सुता पिया आहिनि एसिन में सुता पिया आहिनि असांजो जो ॾींहुं हिते चेयरमैन सां गॾूं ऐं गॾु ई रहंदासीं पोइ चाहे त हीअ असांजो जमायत उन सां तालुकात आहे जो निमाज़ में सिर ॾींदासीं या वरी असां सिधी गोली खाईंदासीं पोइ हिते कोन बेइज़ती कोन कंदासीं असांजो मुतालबो असांखे हक़ु ॾिनो वञे या हक़ु ॾिनो हुजे हिन साईं मुराद अली छा कयो त भला असांखे सिधा बस ठहणा वञे हा फुल फ्राई कराए छॾे जान छुटी न को हूंदासीं न को वरी हक़ु ई घुरंदासीं मुंहिंजो नालो ज़ुल्फ़कार अली रुस्तमानी आहे साईं मुंहिंजो तालुक़ु सिंध हारी कमेटी सां आहे साईं सिंध ग्रोवर्स ऑर्गेनाइज़ेशन जा जेके ही नंढा आबादगार ऐं हारी ही हबीब शुगर मिल जे गेट जे अॻियां अॼु तक़रीबन चोथों ॾींहुं आहे हिन गर्मीअ में एहतजाज ते वेठा आहिनि हिननि जा हक़ ही इदारा खाए वेठा आहिनि हिननि वटि इहे फाइलूं इहे सबूत कागज़ी सबूत सभई मौजूदु आहिनि जिन में सुप्रीम कोर्ट जा आर्डर बि आहिनि 3 लख मण कमंद ही शुगर मिल 24 कलाकनि में क्रैशिंग करे थी तव्हां ॿुधायो त हिन केतिरे हद ताईं हिननि मिसकिननि जी रक़म खाई चुका आहिनि ऐं हीअ हिकिड़ो वॾी इनक़िलाबी उथल पुथल आहे जो हेतिरा हारी ऐं हेतिरा पोरियत हिकिड़े सरमाएदार जे गेट जे अॻियां हीअं धरणो हणी मुस्तक़िल मिज़ाजी सां ऐं पके इरादे सां अञा ताईं वेठा आहिनि ऐं हीअ शुरूआत थींदी जी हिंदुस्तान में किसान तहरीक आई ही पाकिस्तान में उन हारी तहरीक जी शुरूआत हितां खां थींदी नंढा आबादगार जेको इनक़िलाब आणींदा हिन धरणे खे मामूली न सम्झो वञे न फ़क़ति पाकिस्तान बल्कि एशिया जे मुल्कनि में हिनखे कवरेज मिले पियो त हिन तबिके जा माण्हू ही हारी ही पोरियत हिकिड़े ज़ालिम सरमाएदार जॻह जंहिंसां रियासत बि बिट बनल आहे जंहिंसां मथियां जागीरदार बि बिट बनल आहिनि उनखे उनजे दरवाज़े ते बीही उनजे गेट खे बंदि करे उनखे ललकारे रहिया आहिनि